वारा शहर सां सवें ॻोठनि खे ॻंढींदड़ खंडू रोड जी तामीर न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां अॼु 3 ॾींहं बि एहतिजाज करे वार प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल कई आहे। अचो त ॻोठ वारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। खुदा जे वास्ते असांखे खंडू रोड ठाराए ॾियो, असांजी बेचैनी ख़तमु कयो। हादसा रोज़ जो मामूल आहिनि। हिकु ग़रीब मज़दूर माण्हू सुबुह जो मज़दूरी लाइ निकिरे थो रक्शे में, रक्शो कल्टी थी वञे, हुनजी ॼग ॿांह भॼी पए, हुनजो ख़ानदान बि मुतासिर त उहो बि मुतासिर। हिकु न पर इहे हज़ारे डेली वेजिस ते हिकु न पर 10 वाक़िया थी था वञनि। को डाटसन ते अचनि था, कॾहिं डाटसन कल्टी थी थिए, कॾहिं ट्रैक्टर भरियल फसल सां जेको आहे सो सारियुनि सां या चांवरनि सां तबाह थी थो वञे। इहो कंहिंखे नुक़सानु आहे, इहो असां ग़रीबनि खे नुक़सानु आहे न। बराए महिरबानी हिन ॻोठ वारनि जी, हिन इलाइक़े वासियुनि जी बेचैनी ख़तमु करे। जिन माण्हुनि बि खाधा MNA जा, MP जा, हलफ़ आहे, बे आहे, केरु बि आहे, उन्हनि खे कोरट जे कटड़ में आंदो वञे। असांजी बेचैनी ख़तमु कई, असांखे रोड ठाराए। जेको असांजो एॾो वॾो मुतालबो हिन खे कोन्हे, असांजो रोड जो मुतालबो आहे। हिन रोड खे 50 साल थिया ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे दौर में ठहियो आहे, त मोटी हिन रोड जी कॾहिं बि मरामत न थी आहे। असां अख़लाक़ी तौर एहतिजाज या बुख हड़ताल कंदासीं। असांखे जेकॾहिं को बि हिननि उन में जवाब न ॼाणे त असां हिन बुख हड़ताल खे वधाईंदासीं ऐं सगारो बणाईंदासीं। जेसिताईं असांखे रोड न ठाहे ॾींदा तेसिताईं असांजी जदोजहद बरक़रार रहंदी। रोड नथो ठहे त सवारियूं नथियूं हलनि। सवारियूं जेकॾहिं हलनि बि थियूं मजबूरन, त रक्षा आहिनि असां वटि ग़रीब माण्हुनि लाइ हिते तक़रीबन। पोइ कंहिं रक्शे जो टायर पंचर आहे त माइनि सूधो, ज़ाइफ़ुनि सूधो, रक्शो जेको आहे सो या त लुंडी शाह खां बीठो आहे, या मैद खां बीठो आहे, या कंहिं रस्ते ते बीठो आहे। जेकॾहिं मोटरसाइकिल आहे त मोटरसाइकिल पंचर आहे, उहो विच ते रस्ते ते जेको आहे बीठा आहिनि। वरी धिका हथनि में जेको आहे खणी वाराए ताईं माण्हू पहुचे थो। इन करे असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾिनो वञे। जॾहिं रोड हूंदो त ॻोठूं जेको अन्न बि ईंदो, ॿियूं शयूं बि ईंदियूं, भाॼियूं बि ईंदियूं, माल वग़ैरह बि ईंदो। त नुक़सानु त आहे ई आहे ऐं ठहण सां फ़ाइदो आहे। हाणे छो नथा ठाराइनि, पैसा काॾ था वञनि। हितां जो MNA साहिबु उनखे आऊं माज़रत सां चवां थो त उहो गोसूड़ू आहे, गोसूड़ू MNA साहिबु आहे। बाक़ी MP साहिबु आहे, उनखे अर्ज़ो कयूं था। 2 दफ़ा इहो चवनि पिया मंज़ूर थी वियो आहे रोड, इहा पैसा खाइजी विया आहिनि। अॼु ताईं को जांच करण वारो कोई कोन्हे, न ले वारा, न कोई जांच करण वारो कोन्हे। ठेकेदार केरु आहे, केरु वठी वियो, MNA MPA, उनखे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे त अॼु ताईं इहो रोड न ठहियो आहे। इन जा पैसा काॾे आहे, छाजे करे थिया। अॼु ताईं हादसा थियनि था। अॼु ताईं इहो खंडू रोड न ठहियो आहे। मुसलसल एतिहाद 2020 में बि एतिहाद थिया, उनखां पोइ बि अॼु ताईं एतिहाद कंदा था अचनि। असांजो इहो मुतालिबो आहे त खंडू रोड ठही वञे। जी तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हुयो त खंडू रोड न ठहण सबबु हू सख़्तु ॾुखियाईनि खे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रोड खे हंधा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबु रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। केतिरा ई माण्हू जेके रोड हादसनि में फ़ौत थी चुका आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी वारे खां खंडू ताईं 11 किलोमीटर रोड फौरी तौर ते ठाराए इलाइक़े वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। कैमरामैन एम ख़ान तुनियो सां गॾु अयाज़ चांडियो, टाइम न्यूज़ वार।